नादरी अंधेरो छो आहे एॾो? अच्छा अक्सर अल्लाह सही चाहती है मुझे भेड़ थी वही। न न न ये न तो थी सके। मुझे भेड़ क्या क्यों बिची रहो? बाबा शमा मेहरबानी करे चुप कर प्लीज। बाबा खामोश थियो। ये सब कुछ छा थी रहियो आहे? सदोरी अखियूं बिल्कुल ठीक आहिनि। हाणे तव्हां शोर न कयो। मेहरबानी करे चुप करे बीहो त मां मरीज़ जो मुआइनो कयां। बाबा हाणे मरीज़ बिल्कुल ठीक आहे। घबराइण जी का ॻाल्हि कान्हे। तव्हां घर वञी सघो था। थैंक यू डॉक्टर साहब। नादर खान डॉक्टर साहब छा चए? डॉक्टर साहब मुबारक ॾींदा आहिनि। सदोरी जूं अखियूं बिल्कुल ठीक आहे। जेकॾहिं अहिड़ी बि ॻाल्हि आहे त पोइ मूंखे ॾिसण में कुझु छो नथो अचे? तुंहिंजूं अखियूं हफ़्तो बंदि रहियूं आहिनि इन्हे जे करे आस्ते आस्ते तोखे सभु नज़र ईंदो। नादर खान पोइ ॻोठ हलूं। न पर जेसी ताईं सदोरी जी नज़र बहाल नथी थिए असां हिते ई हूंदासीं हॉस्पिटल। मूंखे तव्हां थोड़ा थोड़ा धुंधला नज़र अची रहिया आहियो। शुक्र अल्लाह। बेशक बेशक तू बाज करण वारा तू रही ईमान तू कर। शुक्र आहे मुंहिंजा रब तो शुक्र आहे। अदी शमा नादिर मां तव्हां सभिनी खे ॾिसी सघां थी। मूंखे तव्हां चिटा नज़र था अचो। बराबर नादर मुझो भाव आ पर हू मुखे पांजो दुश्मन तो समझे। मां नादर जो दुश्मन न आहियां। बाक़ी या सदोरी असांजे पेरनि जी जुती आ। असांजे टुकड़नि ते पलजी वॾी थी आ। हाणे उहा असांजी बराबरी कंदी। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।